फैज़गंज लग अकरी वेझो ॻोठाणनि जो बासरनि जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ करमली शहर जे ॻोठाणनि सिकंदर अली शाहनवाज़ ऐं मोहम्मद शरीफ़ जी अॻुवाणी में बासरनि मोहम्मद हुसैन शर ऐं आशिक़ हुसैन शर जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बासर मोहम्मद हुसैन ऐं आशिक़ हुसैन शर ॻोठ जी मस्जिद जे प्लाट ते कब्ज़ो करे गैर क़ानूनी अदावत शुरू करे ॾिनी आहे, जेको गैर इख़लाक़ी ऐं गैर क़ानूनी अमल आहे। हिननि ॿुधायो त मस्जिद जे प्लाट ते कब्ज़े सबबि मस्जिद जो अदावती कमु तौरु ॿारनि जी दीनी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। हिन वधीक ॿुधायो त असां अहिड़े अमल जो शिकायतूं पुलिस समेत लाॻापियल इदारनि जे बाला ऑफिसरनि खे बि कयूं, पर कंहिं बि संदन दाह न वरनाई। एहतजाज कंदड़ ॻोठाणनि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जी जांच कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। अली बख़्श चांग, सोच टीवी, फैज़गंज।